अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं अब्दुल हकीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी टेक यूट्यूब चैनल। दोस्तों, सिंधी मालूमात जे हिसाब सां चैनल आहे ऐं सिंधी दोस्त काफ़ी आहिनि, हज़ारे यूट्यूबर आहिनि ऐं ख़ासि करे नवां यूट्यूबर जिन्हनि खे थंबनेल ठाहिणु न ईंदो आहे, अपलोडिंग न करणु ईंदी आहे। अपलोडिंग त करे छॾींदो आहे माण्हू, उहो को आसान तरीक़ो आहे, पर उन में कुझु सेटिंग्स हूंदा आहिनि, उन्हनि जे बारे में तव्हांखे ॿुधायां। ऐं हीअ वीडियो ख़ासि इन लाइ आहे त हाणे तव्हांखे थंबनेल ठाहिण मां सेखारियां। ठीकु आहे दोस्तों, तो हलूं था स्क्रीन ते। ऐं जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि अचे त वीडियो खे लाइक कजो ऐं नओं चैनल आहे, सब्सक्राइबरनि जी ज़रूरत आहे, व्यूज़ जी ज़रूरत आहे, तो इन करे आउं चवां पियो। ठीकु आहे दोस्तों, हलूं था स्क्रीन ते। हर शइ तव्हांखे वाज़े तौरु सम्झायां त जीअं तव्हांजो थंबनेल ज़बरदस्त थिए ऐं व्यूज़ अचनि। तो दोस्तों, हाणे पाण अची विया आहियूं मोबाइल जी स्क्रीन ते। हाणे पाण खे सभ खां पहिरियां हिकिड़ी शइ ही खपंदी आहे, कट आउट। हे तस्वीर खे कटींदो आहे ऐं बैकग्राउंड ते रखंदो आहे। ठीकु आहे, उन खां पोइ पाण खे खपंदी पिक्सल लैब, उन खां पोइ सिंधी कीबोर्ड। ठीकु आहे, हाणे हलूं था पहिरियों पिक्सल लैब में। पिक्सल लैब ओपन आहे ऐं हाणे हलंदासीं मथे 3 डाट आहिनि इन ते, इन में हणी करे हेठि आहे पिक्चर साइज़ 5 नंबर, इन खे हणी करे कस्टम ते हणंदासीं त पोइ पंहिंजो थंबनेल साइज़, यूट्यूब थंबनेल साइज़। ठीकु आहे, इन ते हणी करे ओके कंदासीं। ठीकु आहे, ऐं हे जेका टेक्स्ट आहे फ़िलहालु हिन खे कटिणो आहे, हिन तीर हिन ते दॿे ते हिन कटे करे। ठीकु आहे, हाणे पंहिंजो थी वियो यूट्यूब जी साइज़ जे हिसाब सां, थंबनेल जे हिसाब सां। हाणे प्लस जे हिन ते हणंदासीं, वेंदासीं गैलरी में। हाणे पंहिंजो फोल्डर खुली ईंदा। हाणे इन खां जेको तव्हांजो फोल्डर आहे जंहिंमें कटिंग थियल तस्वीरूं पयूं आहिनि तव्हांजूं, हाणे सभु फोल्डर आहिनि, पोइ तव्हां खणी करे हाणे हिते मुंहिंजी तस्वीर पई आहे। ठीकु आहे, जैसे कि हीअ आहे, हेठि ओके जो ऑप्शन आहे तीर जो, हिन ते ओके कंदासीं त अची वई। हिन खे थोरी घटि करे छॾींदासीं जीअं हेठि अचे हेॾे। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ पंहिंजो हिन ते प्लस ते हणंदासीं, मथे टेक्स्ट आहे ते हणी करे कुझु बि तव्हांखे लिखी ॾेखारियां मां ते खे कटे करे सिंधी में मिसाल कुझु बि लिखूंसि था, सिंधी फोक। ठीकु आहे, फ़िलहालु कुझु बि तव्हांखे मां लिखी ॾेखारियां थो। हेॾे स्क्रॉल कंदासीं, हाणे सिंधी फोक आहे, हेठि आयासीं माय फ़ॉन्ट। जेकॾहिं फ़ॉन्ट जी तव्हांखे ख़बर न आहे त फ़ॉन्ट पोइ आउं तव्हांखे नेक्स्ट वीडियो में ॿुधाईंदुसि त फ़ॉन्ट कीअं डाउनलोड कजनि, ऐं हिते ऑटोमेटिक अची वेंदा आहिनि। त हे फ़ॉन्ट ते हणंदासीं, हिते माय फ़ॉन्ट लिखियलु आहे विच ते, हिन खे क्लिक कंदासीं, हे पंहिंजा फ़ॉन्ट डाउनलोड थियल आहिनि। ठीकु आहे, कहिड़ो बि एडजस्ट करे माण्हू हिन ते, पोइ हिन खे हाणे पाण ज़ूम कंदासीं। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ हिन जो जेकॾहिं पाण बैकग्राउंड पटियूं ठाहींदा आहियूं त हिते अची वेंदो, त हिन खे थोरो घटि रखंदासीं जीअं माना हल्की पटी थिए, हूअं स्क्रीन सॼी ते अची वई आहे। ठीकु आहे, ऐं हिन जा कुंड जेके आहिनि, हे ज़ीरो वारो जेको ऑप्शन आहे हिन खे थोरो पाण हटाईंदासीं, 10 ताईं सही आहे। हाणे हिन खे हिते ई बैकग्राउंड खे वरी कलर बि माण्हू ॾेई सघे थो, ॾिसो ईज़ी तरीक़ो आहे। हिन खे ओके कंदासीं, ऐं उन खां पोइ हिन जेको सिंधी फोक लिखियलु आहे हिन ते कलर, हिन ते ठीकु आहे, कोई बि कलर ॾेई था सघूं, ब्लू ॾियूंसि, लाइट ब्लू, डार्क ब्लू। ठीकु आहे, ओके करे हिन खे पोइ ते वञी करे स्टॉक जेको लिखियलु आहे इन ते ओके करे इनेबल कंदासीं। हेठि वञी करे वाइट कलर, केॾो ज़बरदस्त थी वियो। तो इन तरह पंहिंजो हे हेठि जहिड़े हिसाब सां पंहिंजो थंबनेल आहे, व्लॉग जो आहे या टेक्स्ट जो आहे या टैग जो आहे, कुझु जो बि चैनल आहे उन हिसाब सां पाण ठाहे करे सघूं था। ऐं तस्वीर खे थोरो माना ज़बरदस्त करण लाइ हिन खे क्लिक करे पाण हलंदासीं हिन ते,
हेॾे वञी विच ते हणी करे हेॾे अची हिन स्टॉक ते हणंदासीं, इनेबल कंदासीं। तस्वीर जो थोरो माना लुक ॿियो थी वियो। जेकॾहिं अञा बि हिनखे ॿियो को कलर ॾियणु चाहियूं त अची ॾेई सघूं था, पर ही वाइट लाज़मी आहे, वाइट सही आहे, वाइट सही कमु कंदो आहे। उनखां पोइ ते वञी करे जे तस्वीर जो बैकग्राउंड में को कलर ॾियणु चाहियूं था त हिन में ॾेई सघूं था, शटडाउन में इनेबल करे हिनखे कोई बि कलर बैकग्राउंड में ॾेई सघूं था। येलो कलर वधायूंसि त माना वधी सघे थो, माना अहिड़ी तरह तस्वीरुनि जी सेटिंग भी थी वेंदी। ठीक है दोस्तों, जेकॾहिं तव्हांखे वीडियो सम्झ में आई हुजे त मूंखे ज़रूरु ॿुधाईंदा ऐं कमेंट्स करे ज़रूरु पुछंदा। जेको अहिड़ो मसइलो आहे तव्हांखां नथो ठहे थंबनेल त उहो बि मूंखे ॿुधाईंदा। तव्हां अञा वाज़े तौरु अञा बि इन खां कुझु वधीक बि सेटिंग तव्हांखे ॿुधायां, पर 99% सेटिंग इहा ई आहे ऐं अहिड़े हिसाब सां ठहंदा आहिनि थंबनेल। ऐं फ़ॉन्ट जे बारे में ऐं तव्हांखे क्रोम ब्राउज़र में वञी करे ॿुधायां त क्रोम ब्राउज़र में वञी करे उते गूगल अची वेंदो, उते गूगल ते सिंधी फ़ॉन्ट लिखंदुसि, सिंध सलामत, उन हिसाब सां उते फ़ॉन्ट अची वेंदा, हर क़िस्म जा अची वेंदा आहिनि। पोइ उतां डाउनलोड तव्हां कंदा वेंदो, उहो तव्हांजो ऑटोमेटिक ई हिते पिक्सल लैब में अची वेंदा। ठीकु आहे दोस्तों, हाणे हिन तस्वीर खे हिते सेव कंदासीं। सेव करे हिते कस्टम साइज़ लिखियलु आहे, हिन ते वञी करे पोइ तव्हां हेठि जेको लास्ट में आहे उनखे खणंदासीं। हिन में तस्वीर पंहिंजी माना VIP ज़बरदस्त थींदी ऐं सेव भी सुठे तरीक़े सां थींदी ऐं तस्वीर जी साइज़ जेका हूंदी न उहा ज़बरदस्त हूंदी। सेव टू गैलरी, सेव थी वई पंहिंजी तस्वीर। ठीकु आहे दोस्तों।